अहम ख़बर खे ॾियूं। तालीम खाते सिंध में गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि गर्मीअ जूं मोकलूं 1 जून 31 जुलाई ताईं थींदियूं, जॾहिं त मोकलुनि जो ऐलान स्टीयरिंग कमेटी जे फ़ैसिले मुताबिक़ कयो वियो आहे। आगाह कयूं पिया। तालीम खाते सिंध में गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त गर्मियुनि जूं मोकलियूं 1 जून खां 31 जुलाई ताईं थींदियूं। आगाह कयूं पिया। मोकलुनि जो ऐलान स्टीयरिंग कमेटी जे फ़ैसिले मुताबिक़ कयो वियो आहे। अहम ख़बर खे ॾेई रहिया आहियूं। तालीम खाते सिंध में गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त गर्मीअ जी मोकलूं 1 जून खां 31 जुलाई ताईं थींदियूं। जी नाज़रीन, आगाह कयूं पिया। तालीम खाते सिंध में गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तालीम खाते सिंध में 2 महीननि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि हिन साल गर्मियुनि जी जेके मोकलूं आहिनि उहे 1 जून खां 31 जुलाई ताईं जेके आहिनि उहे 2 महीना मोकलूं हूंदियूं। तालीम खाते पारां मोकलुनि जो जेको फ़ैसिलो आहे उहो तालीम खाते जी स्टीयरिंग कमेटी जे फ़ैसिले बाद इहो ऐलान कयो वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त सिंध में तालीम खाते पारां गर्मी जे मोकलुनि जो ऐलान कयो वियो आहे। हिन साल गर्मी जूं मोकलूं जेके आहिनि उहे 1 जून खां 3 जुलाई ताईं 2 महीननि जूं मोकलूं हूंदियूं ऐं हुनजो नोटिफिकेशन जेको आहे उहो पिणु जारी कयो वियो आहे। तालीम खाते जी स्टीयरिंग कमेटी में इहो फ़ैसिलो थियो त हिन साल 1 जून खां 31 जुलाई ताईं जेको आहे 2 महीननि जूं मोकलूं हूंदियूं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।